ठीकु आहे साईं, स्क्रीन शेयर थी वई। हाणे सही आहे, हाणे सही आहे, हाणे सही आहे। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हीअ असां जो पैटर्न रहियो आहे शुरू करण जो क्लास खां अॻे ही पढ़ंदा आहियूं, उन खां पोइ पढ़ंदा आहियूं असां ही अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे हिन में बि असांखे सिखण लाइ काफ़ी ॻाल्हियूं आहिनि। ॾिसो ही पहिरियों ॿिए कलर में हूंदो, इन करे मूं हिन दफ़े सोचियो त हिनखे चेंज करे इन मां बि का शइ सिखण लाइ खणी अचिजे न। तव्हां ॾिसो त ही जेको हेॾो अखर आहे ऐं ॿियो अखर आहे रंग, इन रंग जो बि हिकिड़ो मक़सदु आहे। हाणे ही जेका कॉम्बिनेशन आहे न हेड्रे ऐं हिन अखर जे जी, इन्हनि खे चइबो मुरकिब। ॿ लफ़्ज़ जॾहिं गॾु बहनि त उनखे मुरकिब चइबो आहे। ठीकु आहे न। ऐं ही कहिड़ो आहे मुरकिब जारी चइबो आहे हिनखे अरबी जे लिहाज़ खां। ऐं असांखे ख़बर आहे त असां इनखे चवंदा आहियूं जारुन व मजरूरुन। ही जेको हर्फ़ जारिन थींदा आहिनि, इहे हिननि हर्फ़नि खां पोइ जेको इस्म ईंदो उनखे हू मजरूर कंदा आहिनि, माना उनखे कसरा ॾींदा आहिनि। इन करे ही बा हर्फ़ जर आहे त इस्म अलिफ नमो हज़फ थियल आहे त इहो थी वियो, मीम खे कसरा ई त इहो थियो मजरूर। आला त रसूल खे लाम कसरा अची वई। लिल्लाह ही लाम आयो, इहो हर्फ़ जारुन हर्फ़ जर आहे त ही थियो जारुन, ऐं ही अलाह ही खे कसरा अची मजरूर थी वियो। अहिड़े नमूने सां आउद में चवंदा उन खां पोइ ही बिल्ला आहे, उन खां पोइ मिन शैतान। वरी ॾिसो मिन हर्फ़ जरिन आहे, शैतान हीअ सलाही असांखे ही जेको आहे न जारुन व मजरूरुन, इहो जेको मुरकिब जारी आहे उन जी असांखे पूरी एक्सप्लेनेशन ॾियनि था पिया इंशा अल्लाह ताला। असां सिखूं था पिया सूरतुल बक़रा। ठीकु आहे, 2 नंबर सूरत, पारो पहिरियों है न, जुज़ पहिरियों। आयतूं 124 खां पढ़ंदासीं 142 ताईं। इन में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो किसो थो अचे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अलाह पाक आज़माइश ॾिनी, उन खां पोइ उन में कामयाबु वियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, यकीनन अलाह जो दोस्त आहे, ख़लील आहे। पोइ अलाह पाक चयो त मां तोखे इमामत थो ॾियां पूरे दुनिया जी। कब्तुल्ला शरीफ़ जे ठाहिण जी ॻाल्हि इन में ईंदी। अलाह पाक हुकुम कयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे, ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जूं दुआऊं हुते कहिड़ियूं आहिनि पोइ उनजो बि ज़िक्र कंदासीं पिया। हाणे ही आहे सूरतुल बक़रा ते। इहो बि त कॉम्बिनेशन आहे न, इहे बि ॿ लफ़्ज़ आहिनि। इन में छा थींदो, इहो वरी ॿी कॉम्बिनेशन, इनखे चइबो आहे मुरकिब इज़ाफ़ी। ठीकु आहे, इहो छा हूंदो आहे, ही पहिरियों हूंदो आहे मुदाफ़, ही हूंदो आहे मुदाफ़ इलैह। इहो असां सम्झंदासीं, पर अॼु एतिरी ॻाल्हि बि सम्झ में अची वई न त हिन क्लास खां पोइ माण्हू चई सघे थो पियो त मां क़ुर शरीफ़ जे लाइ जेके इस्तेमालु थींदड़ टर्म्स आहिनि अरबी जा, उहे मूंखे अचनि था पिया। यानी मग़रूरी न आहे, पर शुक्र जे हिसाब सां त मां क़ुर पाक जी का ॻाल्हि सम्झुसि अॼु। माना हिन ते वॾो पाण खे शुक्र करणु खपे त के लफ़्ज़ पाण खे अची वञनि जेकॾहिं क़ुर पाक जे तइलीम जे लाइ। हाणे ॾिसो ही बि लिखियल पिया मिन ऐं इला, ई ॿई बि हर्फ़ जर आहिनि। मिन खां पोइ रक़म में हिनखे कसरा आई, इला खां पोइ रक़म में हिनखे कसरा आई। अहिड़े नमूने सां हलूं था अॻिते। हाणे पंहिंजे त हिन ते असां शुक्र कहिड़ो कजे, अल्हम्दुलिल्लाह लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदी लौला अन हदाना अल्लाह। माना अॻ में असां करे आया आहियूं। 124 खां शुरू कंदासीं 132 ताईं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र ईंदो, पोइ वरी ॿी ॻाल्हि थींदी। ठीकु। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो नालो असां कीअं लिखंदा आहियूं, हज़रत ही, ऐं ही लिखियो आहे इब्राहिम। हाणे हिनखे चइबो कीअं, इब्राहिम। ही कलकलो थींदो हिते, असां हिनखे बिल्कुलु विसारे छॾींदा आहियूं। असांजो दोस्त भाउ सोट मासा जेकॾहिं इब्राहिम नालो हूंदो त असां इब्राहिम चवंदा आहियूं, इब्राहिम इब्राहिम। बाद ते कलकलो न ॾींदा आहियूं, असां सिखियो ई न आहे। असांजे ज़हन में इहे जेके क्लास में शुरू में सिंधी में जेको बि पढ़े आयासीं, उन में अखर त पढ़िया, उन्हनि जा उचार असां कोन पढ़िया। 50-55 सालनि ताईं असांखे सम्झ में ॻाल्हि कान आई, पर अलाह जो शुक्र करणु खपे भला अॼु बि आई आहे जेकॾहिं त इन ते थींदो कलकलो, इब्राहिम माना चप खुलंदा, इब्राहिम। उन खां पोइ ॿी ॻाल्हि, हीउ नालो आहे, इस्म आहे, इब्राहिम नालो आहे न, इब्राहिम नालो आहे अलैहिस्सलाम। इहो कहिड़ो अबरानी ज़बान नालो आहे, अरामियन। इहो आहे छा, इहो इस्म आहे। असां नालो चवंदा आहियूं न, कंहिं बि शइ जो नालो उनखे छा चइबो आहे, इस्म। सिंधी में बि चवंदा आहियूं, अरबी में बि चवंदा आहियूं इस्मुन। लिखिबो कीअं आहे, इस्मुन। हाणे इहो कहिड़ो, इस्म जा त घणा क़िस्म आहिनि। हीउ मां कंप्यूटर जेको
ते वेठो आहे ॻाल्हायां थो पियो, हीअ बि इस्म आहे, फोन यूज़ था कयूं इस्म आहे, कन में हीअ बयानु कन में हीअ बि इस्म आहे न, कंहिं शइ जो नालो आहे न, हर शइ जेका बि आहे हुनजो नालो आहे, पर हीउ जेको ज़ाती नालो आहे कंहिंजो, उनखे असांखे छा चवंदा आहियूं, अंग्रेज़ी में चवंदा आहियूं पर्सनल नाउन न, पर्सनल नाउन न, उनखे असां अरबी में चवंदासीं इस्मुन अलम, आहिनि असां अलम। इहा ॻाल्हि भई सम्झ में आई? माना स्टेप वाइज़ असां अॻिते हलूं था पिया इंशा ताला सम्झ में, छा चवंदासीं हुनखे पर्सनल नाउन खे इस्मुन अलम, अलम आहिनि असां अलम। हाणे ॿी ॻाल्हि इहा त हाणे हीअ असां चऊं था पिया हज़रत इब्राहिम, हाणे हिन ते सुकून ॾिनोसीं, पर हक़ीक़त में जॾहिं लिखबो आहे त हिन ते सुकून न हूंदो आहे, ऐं हूअं बि इन्हनि ते के निशानियूं ज़रूरु आहिनि। मां जेकॾहिं सिंधी न ॼाणींदो हुजां, हिते अरबी में लिखियलु आहे पर सिंधी में बि ईअं लिखबो आहे न, मां सिंधी जी ॻाल्हि थो कयां फॉर एग्ज़ाम्पल, मां सिंधी में ॼाणींदड़ न आहियां त मां हिनखे छा पढ़ंदुमि? हज़रत खे छॾियूं था, इब्राहिम जी ॻाल्हि था कयूं, मां हिनखे इब्राहिम पढ़ां, इब्राहिम पढ़ां, इब्राहिम बि पढ़ी सघां थो न, इहे हरकतूं अची सघनि थियूं पियूं हिन ते। माना हिन अखरनि लफ़्ज़नि जे आख़िरी अखर ते का निशानी कोन्हे त मूंखे कीअं ख़बर पए त मां हिनखे छा करे पढ़ां। इहो तमामु अहम आहे अरबी में, सिंधी में फ़र्क़ु न पवंदो, पर अरबी में ज़रूरु असांखे ख़बर पवणु खपे त इन ते निशानी कहिड़ी थी अचे। ठीकु, इन ते असां डिस्कस कंदासीं। पोइ हज़रत इब्राहिम जे बारे में जॾहिं असां चऊं त इहो असां इन में क़ुर करीम में जॾहिं बि आयो आहे लिखियलु त या त ही दम ईंदी या हीअ फतह ईंदी। इन में छा आहे, कसरा कॾहिं न हूंदी, तनवीन कॾहिं न हूंदी। छो? इहो को कानून आहे या कंहिंजी मर्ज़ी आहे? इहो कानून आहे अरबी जो। अरबी जो कानून कहिड़ो आहे उहो असां इनशा ताला क्लास जे आख़िर में टाइम मिलियो त सम्झंदासीं, न त कंहिं ॿिए दफ़े। ऐं हिकिड़ी ॻाल्हि थोरो सम्झणु खपे त ही कसरा आहे, हीअ निशानी आहे, हरकत आहे न, हरकत जी निशानी आहे, हीअ बि हरकत जी निशानी आहे, हीअ बि हरकत जी निशानी आहे फतह, हीअ बि हरकत जी निशानी आहे दम। हिन ऐं हिन में फ़र्क़ु आहे, या हिन ऐं हिन में फ़र्क़ु आहे। हिन अखर जे हेठो जेका निशानी आहे, या हिन अखर ते या हिन अखर ते आहे, हिननि सभिनी अखरनि में जेका निशानी आहे ऐं हिन आख़िरी अखर ते जेका निशानी आहे, इनखे हिकिड़ो लफ़्ज़ अलॻि चइबो आहे, आख़िरी अखर वारे खे। ही सभु आहिनि निशानियूं, पर आख़िरी अखर वारी जेका निशानी ईंदी इनखे चइबो छा? एराब। एराब जी वॾी अहमियत आहे क़ुर पाक में, असां उहो सिखंदासीं अॻिते हली इंशा ताला। 122 नंबर आयत ऐं 123 इहे गुज़िरियल क्लास में असां करे आया हुआसीं। छड़ो यादि करण लाइ त कहिड़ो लफ़्ज़ आयो हुयो, या बनी इस्राईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम, अनअमत यादि कयो जेका नेमत कंहिं कई तव्हां ते, मूं कई। अनअम तो माना मूं कई नेमत, अलाह पाक थो चवे। ऐं ॿियो छा हुयो असां ॾिठोसीं इहो, या बनी इस्राईल, या हर्फ़ निदा, या छा आहे, थोरो रिपीट कयो, पंहिंजे पाण जेकॾहिं वेठा आहियूं न साईं, आवाज़ त कोन ईंदो छो जो म्यूट थियल आहिनि सभई, पर इहो जेकॾहिं रिपीट कंदव त यादि रहंदो, ॿुधण सां एतिरो यादि न रहंदो, विसरी वेंदो। भली आवाज़ असांखे नथो अचे पर पाण इहो चओ, या माना आहे हर्फ़ निदा, ऐं बनी इसराईल छा आहे? मुनादा, मुनादा। ठीकु, हुन खां पोइ ही नेअमती आहे हिकिड़ो, ॿ लफ़्ज़ आहिनि न, ही नेअमती हिकिड़ो लफ़्ज़ न आहे, ॿ लफ़्ज़ आहिनि। ही अटैच प्रोनाउन आहे, गॾियल दमीर, उहो अलॻि इन करे त रंग में अलॻि ॾेखारियो वियो आहे न। इहो लफ़्ज़ कहिड़ा आहिनि ॿ? नेअमतुन, हीअ ॾिसो हीअ दम ते न, नेअमतुन ऐं प्लस या हिन सां गॾिजी आहे, इहो छा थी वेंदो? नेअमती। यादि रखिजे त या जॾहिं बि ईंदो काथे, उहो माना चए थो मुंहिंजे लाइ, जेकॾहिं चए थो मुंहिंजे लाइ ईंदो आहे। ऐं ॿियो, या खां पहिरें अखर ते या चवंदी आहे त महिरबानी करे ज़ेर खणी अचो, कसरा खणी अचो, त मूंखे ॾाढी वणंदी आहे ॻाल्हि। इन करे असां छा करे चयोसीं, हिनखे थींदो नेमती, कसरा अची वियो, हीअ ॾिसो था, ताज जे हेठो कसरा ईंदी, छो जो हीअ या आहे न, या कसरा खणंदी आहे, हीअं सम्झो मैग्नेट आहे या के माइन लाइ, कसरा लाइ। ठीकु थियो। ऐं हीअ छा आहे ॿियो, ओलय कुम, इहो छा आहे? ओला प्लस कुम, ओलय कुम। ठीकु।
उन खां पोइ 123 नंबर आयत हुई त वतकू माना डिॼो। हाणे इहो तकवा डिॼो जेको आहे न, डिॼण छा कोन थींदो आहे, अलाह जो ख़ौफ़ रखणु। अलाह जो ख़ौफ़ रखणु डिॼो छा? डिॼो इन जे करे अलाह जो ख़ौफ़ रखो, छो जो जेकॾहिं तव्हां ऐं असां अलाह जो ख़ौफ़ रखंदासीं त असांजी ज़ुबान ऐं असांजे हथनि ऐं पेर इहे जेको बि अमल कंदा उहो अलाह जे ख़ौफ़ में कंदा त चङाई जो थींदो। जेकॾहिं न त तव्हां पाण ॾिसो था, जेके अलाह जो ख़ौफ़ कोन्हे उहो न सच ॻाल्हाईंदो, न वाइदो पाणींदो, ऐं न कंहिंसां मिठो ॻाल्हाईंदो, बल्कि बहसनि में कंहिंखे घटि वधाई में पियो वक़्तु ज़ाया कंदो। ऐं हुनजे जेको अमल हूंदो उहो ख़राबी तरफ़ हूंदो। या जेकॾहिं ख़राबी तरफ़ न हूंदो त जॾहिं ख़राबी जो टाइम ईंदो आहे, ख़राबी जी का नियत हूंदी त उनखे रोकण वारो केरु हूंदो? अलाह जो ख़ौफ़। वतकू डिॼो, हिते वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? डिॼो उन ॾींहं खां, हिन में यौमल ला तजीद लिखियल आहे। वतकू काफ़ी दफ़ा अलाह जे लाइ आहे, हिते आहे उन ॾींहं खां जेको न टारे सघंदो कंहिं जीअ खां ॿिए जीअ खे को बि अज़ाब। हर को पंहिंजे जीअ जो हिसाबु ॾींदो। ठीकु आहे। उन खां पोइ अॼु पंहिंजी आयत जितां शुरू थिए थो पियो अॼु जो टॉपिक अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, उहो छा आहे? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र ईंदो। कहिड़ो? वइज़ तला वइज़ तला, ही बात कलकलो थींदो। वइज़ तला इब्राहिम रब हू, ऐं जॾहिं परखियो, इब्तिला चइबो आहे परखण खे। ठीकु, छा इब्तिला चइबो आहे? परखण खे, आज़माइश। जॾहिं परखियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे कंहिं? रब हू, संदसि पालनहार, माना हुन जे रब। सिंधी में छा लिखंदासीं? संदसि पालनहार, हुन जो पालनहार। अरबी में ही अटैच्ड प्रोनाउन जो आख़िर में लॻंदो आहे, सिंधी में इहा इस्तेमालु शुरू में थींदो आहे। बाक़ी जो कोई इस्म हूंदो आहे इहो पोइ चइबो आहे। सिंधी जो तरीक़ो इहो आहे। पर इन करे मतिलबु त रब हू जेको करे थो पियो, खणी काॾे थो वञे? इब्राहिम ॾे। जॾहिं परखियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे संदसि पालनहार किन ॻाल्हियुनि में बि कलिमातिन, किन ॻाल्हियुनि में, पोइ ही तमामु बहितरीन लफ़्ज़ आहे। हिते ॾिसो कहिड़ो अलाह पाक चए थो पियो, फअतम्महुन, पोइ इहो पूरियूं कयईं। परखियईं अलाह पाक, हुनखे आज़माइशूं ॾिनियूं, उहे न पूरियूं कयूं। ॾुखे में ॾुखी आज़माइश पंहिंजे औलाद लाइ, जेको असां हज ते वेंदी औलाद खे जेको आहे अलाह जे राह में कुर्बान करण लाइ, इन खां वधीक केॾी वॾी आज़माइश ॾिनी। सिहत बि आहे, ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि। हर नबीअ खे आज़माइश मिली, हर नबीअ खे आज़माइश मिली। इब्राहिम अलैहिस्सलाम ज़िक्र थो त अलाह पाक खे ॾिनियूं, माना परखियो किन ॻाल्हियुनि में, हिकिड़ी ॻाल्हि में न, बि कलिमातिन, कलिमात जमा हुआ, कलिमातिन, उन पूरियूं कयूं। ऐं पोइ अलाह छा फरमायो? क़ाल, अलाह पाक पोइ फरमायो छा? इन्नी जाइलुका लिन्नास इमामा, आऊं इन्नी माना बेशक आऊं, हक़ीक़त में बेशक आऊं, इन्ननी बेशक आऊं मुक़रर करण वारो आहियां। जाइल माना मुक़रर करण, मुक़रर करण मां कंहिंखे? क तोखे। सुठो सुठो इब्राहिम अलैहिस्सलाम सां ॻाल्हि थी हले, सॉरी मूंखे थोरो गले में थोरो आहे खंघ रही आहे मूंखे को। कंहिंखे? तोखे। इमामा, इमाम, इमाम मुक़रर करण वारो आहियां। कंहिं ते? लिन्नास, इंसान, इंसाननि मां तोखे इमाम करण वारो आहियां। हिन में लिन्नास जी माना खुटियल आहे। लिन्नास, इंसाननि मंझां मां तोखे मुक़रर करण वारो आहियां इमाम। तॾहिं पोइ काल माना कौल, ही काल, काल न आहे, कौल निड़ी मां न ईंदो आहे इहो, ज़ुबान जे आख़िर मां ईंदो कौल। इन्नी जाइलुक, काल, पोइ छा चयो? वरी ही काल आहे हिते, हिनखे रेड हुजणु खपे आहे, सॉरी। त पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम चयो ही काल जेको आहे फरमायो कंहिं? अलाह पाक। वरी हीअ काल जेको आहे उहो कंहिं चयो? इब्राहिम अलैहिस्सलाम। छा चयईं? वमिन ज़ुर्रियती। हाणे इहो सुवालु आहे, हिकु सुवालु आहे। चयो त छा ऐं मुंहिंजी औलाद मां बि इमाम कंदे? हाणे थोरो तसवर कयो इहो,
अल्लाह पाक कंहिंसां डायरेक्ट कंहिंसां थो करे डायरेक्ट इब्राहिम अलैहिस्सलाम सां त तसवर इहो कजे त कंहिंखे बि को वॾे माना हिकिड़ो बादशाह हुजे को कंहिंखे पोज़ीशन ॾियण वारो हुजे सुठी पोज़ीशन माण्हू केॾो ख़ुशि थींदो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां अल्लाह पाक ख़ुशि आहे राज़ी आहे त हुनखे चवे छा थो पहिरियों अल्लाह पाक ज़िक्र कहिड़ो कयो त मां आज़मायोमांसि परखियोमांसि सभु ॻाल्हियूं पूरी कई परख ते पास थी वियो। अल्लाह पाक शाहिदी थो ॾे त पास थी वियो सभु पूरियूं कयई बहितरीन नमूने सां। पोइ अल्लाह पाक चएसि थो त आउं मुक़ररु करण वारो आहियां तोखे इंसाननि मां इमाम। तॾहिं इब्राहिम सलाम चए थो पियो वमिन ज़ुर्रियती ऐं मुंहिंजी औलाद मां बि इमाम कंदे उन्हनि मां बि छो जो मां त मुंहिंजी ज़िंदगी केतिरी बि आहे मां त इमाम आहियां अल्हम्दुलिल्लाह। पोइ बाक़ी मुंहिंजी औलाद जो छा थींदो मां जो हलियो वञा त मुंहिंजी औलाद इहा फितरती ॻाल्हि आहे। अल्लाह पाक छा थो फरमाए कॉल वरी अल्लाह पाक फरमाए थो पियो ला यनाल अहदी अज़्ज़ालिमीन ला यनाल अहदिज़्ज़ालिमीन। अल्लाह पाक फरमाए थो त न पहुचंदो उहो यानी मुंहिंजो वाइदो अहदी मुंहिंजो वाइदो मुंहिंजो अंजाम ज़ालिमनि खे। हाणे केॾो वॾो सबक़ु आहे वल्लाही इन हिकिड़ी आयत आहे हिकिड़ी टे पार्ट्स आहिनि ॾिसो हिकिड़ो पार्ट ॿियो पार्ट टियों पार्ट इन में असांखे सम्झ में अचे थी ॻाल्हि त अल्लाह पाक इब्राहिम इस्लाम खे चवे थो पियो त मुंहिंजो अंजाम आहे त सभिनी लाइ सवाइ कंहिंजे ज़ालिम जेके हिदायत ते न हलंदा नबियुनि जे उन लाइ माना कहिड़ो वाइदो आहे मुंहिंजो पोइ इमामत जो उन्हनि खे न जेके हिदायत ते हलंदा उन्हनि मां इमाम थींदो जेके हिदायत ते न हलंदा उन्हनि में इमाम कोन थींदो पियो। जेके अलाह जी हिदायत ते हलंदा अलाह खे हिकु करे मञींदा ईअं न त ॿी शइ जी इबादत थिए न। तो अलाह पाक इहो फरमायो टे आहे त इहो थियो हिकिड़ी ॻाल्हि ॾिसण जी त मां बि आहे पहिरीं लफ़्ज़ आहे तला असल में छा आहे ही व इज़ ऐं जॾहिं ही त थी वियो हिते न रंग में न ही आहे हमज़तुल वस्ल ही हमज़तुल वस्ल आयो छो आहे हिते आहे त सही आयो छो आहे उहो हिन जे करे आयो आहे त हिन खां पोइ अखर कहिड़ो आहे बा हाणे तव्हां हिननि सॼे खे छॾे ॾियो बा जेको आहे इन सां पढ़ी ॾेखारियो तव्हां लफ़्ज़ उचारे ॾेखारियो कीअं पढ़ंदव बा खे कीअं उचारींदव तव्हां जज़मत सां त सुकून सां त अखर उचारबो ई कोन उनखे त हरकत खपे हरकत किथां ईंदी उहा ई हमज़तुल वस्ल जेको आहे न उन लाइ कमु ईंदो आहे इहे ठीकु आहे। हाणे छा थींदो हिन खां हमज़तुल वस्ल खां अॻु में जेकॾहिं को लफ़्ज़ अची थो वञे त उहो हिन सां गॾिजी वेंदो पोइ त हीउ बा पढ़िजी वेंदो हीअ न वइज़ आयो जेकॾहिं लफ़्ज़ त हिनखे छा पढ़िबो वइज़ पतल आहे पोइ हमज़तुल वस्ल जी ज़रूरत कोन्हे का पर हज़म लिखियल इन करे थिया जेकॾहिं को अलॻि पढ़े वइज़ करे पढ़े उन खां पोइ चए मां हिनखे अलॻि थो करे पढ़ां त पोइ छा पढ़ंदो इब्तला पोइ हमज़तुल वस्ल खे हरकत ॾेई हिन सां गॾाए पढ़िबो यानी या त हमज़तुल वस्ल खां लफ़्ज़ को अॻु में अचे उन सां ज़ाल बा सां गॾिबो इज़ पतला या हिनखे का हरकत खपे इनखे आई कसरा हाणे इहा कसरा कयई लास्ट टाइम मां सम्झी आहियां असां इनखे अॼु रिपीट कोन था कयूं पर सुवाल थो थिए हिकिड़ो कहिड़ो आहे सुवाल कहिड़ो आहे त हा सुवाल इहो आहे मूंखे पाण विसरी वियो हींअर त हिनखे असां कसरा ॾिनीसीं उन सां ॿुधायोसीं त भई टे अखर हूंदा हिकु ॿ टे अखर हूंदा उन ते जेकॾहिं फतह हुजे या कसरा हुजे त कसरा ईंदी ऐं जेकॾहिं दम हुजे त दम ईंदी दम हुजे हिन तात त उबतला करे पढ़ूं आहे पर ॿी ॻाल्हि इहा आहे त हिनखे असां फतह ॾेई पढ़ी सघूं था अबतला करे पढ़ी सघूं था इहो सुवालु आहे कंहिंखे बि साईं जवाबु हुजे त महिरबानी करे पंहिंजो अनम्यूट करे जवाबु ॾिए त असां पढ़ी सघूं था या नथा पढ़ी सघूं अबतला पढ़ी सघूं था थोरो सोचियो जेके वेठा आहियूं अलिफ खे हिन हमज़तुल वस्ल खे असां फतह ॾेई पढ़ी सघूं था अबतला इहा वॾी सम्झण जी ॻाल्हि आहे तमामु अहम ॻाल्हि आहे इन ते मां 2 मिंट वठां थो पियो जी पर तमामु अहम ॻाल्हि आहे पढ़ी सघूं था या न कंहिंखे जवाबु आहे पढ़ी सघंदासीं साईं फतह थोरो तव्हां सोचियो साईं फतह हिकिड़ी कंडीशन में ईंदी आहे उहा हिते नथी पूरी थिए इन करे फतह न ईंदी
उहा कंडीशन सोचियो तमामु आसान आहे। उहो कीअं अचो ॾिसूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम कंहिंखे ख़बर आहे? कंहिंखे ख़बर न हूंदी। हाणे हिन में ही जेके टई हमज़तुल वसल आहिनि, अल्लाह रहमान रहीम, जॾहिं बि लाम ईंदो त हमज़तुल वसल ते फतह ईंदी, न त फतह न ईंदी। अॼु केॾी सम्झण जी ॻाल्हि आई आहे, इंशा अल्लाह ताला अॼु सम्झ में अची वई त इहा तमामु अहम ॻाल्हि थी वेंदी। कॾहिं बि लाम हूंदो, जीअं हिते ही बा आहे न, हिन ते सुकून आहे, कोई बि अखर ॿियो न लाम हूंदो त हमज़तुल वसल ते फतह ईंदी, न त न ईंदी। ठीकु थो थिए। हाणे हलूं था इन जो मिसाल कीअं यादि रखिजे। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्लाह अर्रहमान अर्रहीम। हिन खे तव्हां कॾहिं बि ॾिसो, लाम ते बि जज़्मा, हिन ते बि जज़्मा, हिन ते जज़्मा, माना सुकून आहे न, पढ़ी नथा सघूं, हमज़तुल वसल खपे। पर हमज़तुल वसल तव्हां इलाह पढ़ंदव, इर रहमान पढ़ंदव, इर रहीम पढ़ंदव, उल्लाह पढ़ंदव, उर रहमान पढ़ंदासीं, उर रहीम पढ़ंदासीं न, फ़क़ति छा पढ़ंदासीं? अल्लाह, फतह सां ईंदो अल्लाह अर्रहमान अर्रहीम। इंशा अल्लाह ताला उमेद आहे इहा ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। अॼु उन खां पोइ आयत हलूं था 125। वइज़ अलना, हीउ ॾिसो, हिन खे गौर कजो, हीउ लफ़्ज़ ॿीहर बि ईंदो, ऐं जॾहिं वरी ऐं जॾहिं ऐं जॾहिं ऐं जॾहिं पास्ट जी ॻाल्हि हले थी पई। इज़ा हुजे हा त मुस्तक़बिल, इज़ आहे माना पास्ट। ऐं जॾहिं मुक़ररु कयोसीं घर खे, बैतुल्लाह खे मोटण जो माॻ, माना अलाह पाक कब्तुल्लाह शरीफ़ खे मोटण जो माॻ कयो, त माना जेके माण्हू हिते ईंदा भले वापसि घर में वञनि, वरी मोटी अचनि, माना बार बार अचण जे लाइ। जेकॾहिं इहो ज़रूरी न आहे ईअं, त मक़सदु आहे त जेको उमिरो आहे हज आहे, ठीकु आहे न, हज फ़र्ज़ त हिकिड़ो दफ़ो आहे, पर काबतुल्लाह शरीफ़ जी जेका अहमियत अलाह पाक ॿुधाए थो पियो, मुक़ररु कयोसीं या कयोसीं या ठाहियोसीं जालना, व अल जालना बैत, माना घर, कहिड़ो घर? बैतुल्लाह। बैतुल्लाह लिखियलु कोन्हे हिते, ॾिसो त न, ही ब्रैकेट में लिखियलु आहे। ऐं जॾहिं मुक़ररु कयोसीं बैतुल्लाह खे मोटण जो माॻ, मसाबत कंहिंजे लाइ? लिन्नास, माण्हुनि जे लाइ। व अमिनन, न व अमना, ऐं ॿियो छा आहे? अमनन, माना ॿियो अमन जो हंधु। अलाह पाक माना बैतुल्लाह खे करे छॾियो अमन जो हंधु। ठीकु। पोइ वतख़ज़ू, ऐं हिन उमत खे हुकुम कयोसीं, ब्रैकेट में लिखियलु आहे, त छा? वठो। हाणे हीअ जेकॾहिं हिते लिखूं था पिया असां वतख़िज़ू या इत्तख़िज़ू, इत्तख़िज़ू माना वठो, इहो ऑर्डर आहे, अलाह पाक चए थो वठो, अमर चइबो आहे हिनखे, हुकुम। ठीकु। इत्तख़िज़ू, वठो, मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला, मक़ाम इब्राहिम खे निमाज़ पढ़ण जी जाइ करे। उते मक़ाम इब्राहिम आहे, उहो मक़ाम इब्राहिम कहिड़ी शइ आहे? जिते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बीही करे उन पथर ते जेको जन्नत मां आयल हुयो, उन ते बीही करे उनजी ओसारी कई आहे, उहा मक़ाम इब्राहिम, उहो उते पथर रखियलु आहे। ऐं उहो पथर में अहिड़ी अलाह पाक हिकमत रखी त लाडर त कोन हुया जीअं हाणे अॼुकल्ह थींदा आहिनि फस्ट क्लास, त जो मथे थींदो वञे या स्टेप्स पर रखनि माण्हू, न, उहो पथर मथे थींदो पियो वञे, जीअं ओसारी मथे थींदी पई वञे। अलहमदुलिल्लाह काबतुल्लाह शरीफ़ ते अञा पोइ ॻाल्हाइबो वधीक, त हुनजी हिस्ट्री कहिड़ी आहे उहो ॻाल्हाइबो, हिन में टाइम कोन्हे को। अलाह पाक फरमाए थो त वठो मक़ाम इब्राहिम खे निमाज़ पढ़ण जी जाइ करे, माना 7 चकर जेके तवाफ़ जा थी वञनि, उन खां पोइ 2 नफ़ल पढ़जनि। ऐं वरी ॿियो छा कईसूं? वाहिद न इला इब्राहिम व इस्माइल, ऐं वसियत कईसूं ऐं अहद कयोसूं कंहिंसां? इब्राहिम सां व इस्माइल सां। छा कयोसूं? त अंतहिर बैती लित्ताइफीन वल आकिफीन वरुक्क सुजूद, मुंहिंजे घर खे, अलाह पाक जो घर आहे बैती, मुंहिंजो घर, बैती मुंहिंजो घर, छा कयो? हुनखे रखो छा? पाक रखो। ही छा आहे? ताहिर माना तहारत, माना पाक हुजे, यानी साफ़ सफ़ाई हुजे, पर हुनखे हक़ीक़त में सफ़ाई त पंहिंजी जाइ ते आहे, पर तहारत जेका थींदी उहा अंदर जी आहे, यानी उते गंदगी न हुजे ज़हननि में, क़ल्बनि में, ॿिन्ही में। गंदगी ज़हन में बि थी सघे थी पई, क़ल्ब में बि थी सघे थी पई। जिस्म जी तहारत त ज़रूरी आहे त थिए यकीनन उहा, पर उहा बि पाक हुजे, गंद खां पाक हुजे, शिरक खां पाक हुजे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुश्मनी खां पाक हुजे,
है न, माण्हुनि जे दुश्मनी खां बि पाक हुजे न, हसद खां पाक हुजे, मुंहिंजे घर खे तवाफ़ कंदड़ लाइ ऐं एतिकाफ़ कंदड़ लाइ ऐं रुकू ऐं सिजदे कंदड़ लाइ। सुभाणे ठीकु थियो। हाणे ही हिकिड़ो दफ़ो बि हिकिड़ो तरीक़ो आहे हिते ॾेखारण जो, आहे त ग्रामर जो, पर सम्झण जी ॻाल्हि आहे इहा त ऑर्डर जॾहिं ईंदो आहे त हिकिड़े लाइ बि हूंदो आहे, घणनि लाइ बि हूंदो आहे। हा, हिते आयो आहे व आतु ज़कात, अॻे त पढ़ियोसीं न, ऐं माना ॾियो ज़कात, कुल हातू बुरहानकुम आयो हुयो त असां चओ त आणियो, माना बुरहान आणियो, त असां ॾिठोसीं त वाव अचे थो त जमाव थी थो वञे न अम्र में। त हिते आयो आहे इतख़ज़, वठ, इन जो प्लूरल छा थींदो? वठो, छा थींदो? इतख़ज़ू। सिंधी में बि वाव जमा कबो आहे, अरबी में बि वाव ईंदो, इतख़ज़ू माना वठो। हाणे अहिड़े नमूने सां हिन में को असां वटि आहे कोन, पर ही वाव रखियल आहे। अहिड़ो को अमर क़ुर पाक में हिते तव्हां ॾिसो, जॾहिं पढ़ो ज़हन में अची वञेव त हिन खे महिरबानी करे उनखे कोशिशि कजे, इहो छा आहे, इहो ॼण अमर जो होमवर्क आहे, इहो पंहिंजो वाजिबुनि माना होमवर्क, त उनखे हिते फिट करे ॾिसो त कीअं वाव करण सां प्लूरल थी थो वञे। वाव कढो त हिकिड़ो थी वेंदो, हिकिड़े लाइ, मुफ़रद लाइ। 26 नंबर आयत आहे, वइज़ इब्राहिम, ऐं छा चयो? जॾहिं चयो इब्राहिम अलैहिस्सलाम चयो, वइज़ पुराणी ॻाल्हि आहे, रब इजअल हाज़ा बलदा, इजअल अची वियो, ॾिसो था हिते वरी नीरे में, ठाहे मुक़ररु कर, ए मुंहिंजा पालनहार। हाणे अलाह पाक हुनखे पाक ठाहियो, हुनखे चई त ॿिन्ही खे, हज़रत इब्राहिम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे, त हिनखे पाक रखो। मोटण वारनि जे लाइ जॾहिं मुक़ररु कई त हिनखे चई हिनखे पाक रखो। पोइ हाणे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वारा छा था चए थो पियो, इस्माइल नबी आहे न, अलाह पाक चवे थो पियो, ए मुंहिंजा पालनहार। ही रब आहे न, हिन में या हक़ीक़त में शामिल थियल आहे, रबी या इन में आहे, पर इहो क़ुर पाक जो हिकिड़ो इहो एजाज़ आहे या हुनजी बलागत आहे त इहो या शामिल न आहे, पर हुन में तबी मतिलबु निकिरंदो मुंहिंजा रब, रबी। ठीकु, इजअल माना ठाहे, इहो बि ऑर्डर आहे न, इजअल, इनखे अॻिते खणी अचो। जेकॾहिं तव्हां हुन में फॉर्म में विझो था, जेको असांजो टेम्पलेट आहे, इजअलू, ठाहियो, हाज़ा बलदन आमिना, हिन शहर, माना हाणे शहर खे अमन जो हंधु कर। हिननि छा चयो नबी करीम सां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, त हिन शहर माना मके खे अमन जो हंधु ॾे, छो जो औलाद रहे थी न, माना औलाद लाइ चङाई घुरंदो न। हिन शहर मके खे, उन वक़्तु मको न हुयो, उन वक़्तु नालो छा हुयो? बक, बा सां बक, बक। अॼु मके खे इन करे चवंदा छो जो असांखे मके चवंदा न आमतौर ते, अमन जो हंधु, ऐं छा? वरज़ुक, ऐं ॾे अहलहू, ॾे रिज़िक कंहिंखे, रहंदड़नि खे, मिन समरात, मेवनि जो, मन आमन मिनहुम, जेके मंझाइनि मञीन, बिल्लाहि वल यौमिल आखिर, अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे। हाणे हिन में वॾी हिकमत आहे, हिकिड़ी तफ़सीर अचनि था पिया त नबी सॻोरे जॾहिं अलाह पाक खे चयो त मुंहिंजी औलाद खे तूं ॾींदे इमामत, चई त मुंहिंजो उन्हनि लाइ जेके नाफ़रमान थींदा। त हिते जॾहिं रिज़्क़ थो घुरे पियो त कमाल आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे, ॾिसो नबीअ जी हिते तफ़सीरनि में जेको ॿुधाइनि था पिया, असां उहो खणी था अचूं पिया, त नबीअ सॻोरे जॾहिं हिते रिज़्क़ घुरियो आहे त उन में बि वरी इहा ॻाल्हि कई अथई त जेके अलाह में ईमान रखनि था, इहे आख़िरत में ईमान रखनि था। सभिनी लाइ न चई, थी सघे थो को न बि हुजे, त अलाह पाक खां दुआ बि अहिड़ी घुरिया जेका अलाह पाक खे पसंदि अचे न, छो जो अॻु में जेकी ॻाल्हि थी वई उन हिसाब सां। त वरी अलाह जो शान ॾिसो, अलाह छा थो चए पियो? खाल, अलाह साईं थो फरमाए, सुभान अल्लाह व बिहम्दिही, सुभान अल्लाह अज़ीम। रब जो शान आहे क़ुर पाक में, सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी कहिड़ी आहे? जीअं अलाह जी रज़ा हुजे। त पोइ अलाह पाक वरी छा थो चए? वमन कफ़र, त माना जंहिं न मञियो उनखे बि रिज़िक मां ॾींदुसि। रिज़िक जी ॻाल्हि ई कोन्हे का मुंहिंजी, इमामत जी ॻाल्हि अलॻि ई, रिज़िक मां उनखे बि ॾींदुसि जेको मूंखे न मञे, कोई न मञे। इहो आहे रज़ाक, है न। पोइ उनखे अलाह पाक वरी चवे छा थो पियो? रिज़िक त उनखे बि मिलंदो, पर उम्मतहू, पोइ हुनखे हयाती जा थोरा ॾींहं आसूदो कंदुसि, उम्मतहू क़लीलन, पोइ हुनखे आसूदो कंदुसि, तुम, पोइ छा थींदो? वरी खेसि बाहि जे अज़ाब नाम बेवस कंदुसि। माना पोइ
रिज़्क जी ॻाल्हि कोन्हे का, रिज़्क मिलंदो, पर जेकॾहिं नथो मञे अलाह खे ऐं यौमिल आख़िर खे, त उन लाइ जेको पिछाड़ी आहे उहा अज़ाब जी बाहि में आहे, उहा बेसल मसीर, पोइ त उहा पुछड़ी जाइ आहे। अलाह ॾिसो ही रब माना ही रबी, ॾिसो था हिते रबी। ॿियो हाणे हिते ॿ टे ॻाल्हियूं आयूं, इन्नी जाइलुक व इज़ जअलनल बैत रबिजअल रब्बना वजअलना, ना 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 इहो त प्रोनाउन अटैच, पर जअल 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 आयो आहे, उन्हनि खे सम्झणु खपे इहो रूट छा आहे हिन जो, जीम ऐं लाम, ऐं इहो थींदो आहे जअल यजअलु इजअल, ही अमरा, ही मुदारिया, ही मादिया, मादी मुदारि अम्र। असां कंहिं बि फेल खे अॻिते पढ़ंदासीं इंशा अल्लाह ताला त ईअं सम्झण जी कोशिशि कंदासीं, ठीकु, कंहिं बि फेल खे ही कहिड़ो फेल आहे, जअल जअल आहे न, हिनखे जअल यजअल इजअल, अहिड़े सभु फेल ईअं पढ़बा। 28 ते हलूं था पिया, वइज़ यरफ़उ इब्राहिमुल क़वाइद, अञा कबतला जी ॻाल्हि थी हले, जॾहिं हुन माना इब्राहिम अलैहिस्सलाम मथे कया पे इब्राहिम बुनियाद घर जा इस्माइल अलैहिस्सलाम, त चयूं छा हीअ दुआ असां ॿुधंदा आहियूं सदाईं, ए पालनहार असांजा क़बूल कर ही पोरियो महिनत असांजी, ही जेका कोशिशि कई आहे असांजी तुंहिंजे हुकुम सां, असांखां छो त बेशक तूं ई आहीं ॿुधंदड़ ॼाणंदड़। इहा दुआ घुरियूं अलाह पाक खां। रफ़ा त हिते बि पढ़ियो आहे, वसमा रफ़ा अलमीदान, रफ़ा माना मथे करणु, ठीकु। वरी पोइ अलाह पाक फरमाए थो रब्बाना, न सॉरी, ऐं दुआ था घुरनि, रब्बाना, अञा दुआ कंटिन्यू आहे, रब्बाना वजअलना मिनल मुस्लिमीन, रब्बजना न सॉरी, रब्बाना वजअलना मुस्लिमीन, ऐं असांजा पालनहार ठाहे असां ॿिन्ही खे मुस्लिमैन, मुस्लिमैन ॿिन्ही खे पंहिंजो फर्माबरदार, कंहिंजो लक माना तुंहिंजे लाइ, ऐं असां वमिन ज़ुर्रियतिना, असांजी औलाद मां बि उम्मत मुस्लिम, हिकु टोलीअ खे छा पंहिंजो फर्माबरदार, इहो असांखे ठाहे मुंहिंजा मौला, असां ॿिन्ही खे बि, ऐं जेका असां मां औलाद ईंदी उन मां बि का टोली अहिड़ी हुजे जा सदाईं तुंहिंजो फर्माबरदार रहे, ऐं ॾेखार असांखे असांजा हज अरकान जा, ऐं असांजो ख़ताऊं माफ़ कर, हा, तुब अलैना, तुब अलैना, असांजो ख़ताऊं माफ़ कर, हिन में आमीन चइजे त असां बि हिन में जेकर शामिल थी वञूं। इन्नक अंत तवाबुर रहीम, बेशक तूं ई वॾो छाहे तवाबुर रहीम, माफ़ कंदड़ ऐं रहीम। हिन जे विच में ऐं कोन्हे का, सॉरी तर्जुमे मां ऐं चई वियुमि, पर ऐं आहे कोन, सॉरी, अंत तवाबुर रहीम, जीअं बिस्मिल्लाह रहमान रहीम में विच में ऐं कोन्हे का, अल्लाह रहमान रहीम, बसि ऐं कोन्हे, हिते बि ॿई ऐं कोन्हे का, तूं ऐं वॾो माफ़ कंदड़ महिरबान, बसि। उन खां पोइ अञा दुआ हले थी पई, ऐं असांजा पालनहार ऐं मोकिल मंझंदि हिकु पैगंबर उन्हनि मंझां, हिकिड़ो पैगंबर मोकिल जेको मथनि पढ़े तुंहिंजूं आयतूं ऐं तइलीम ॾे खेनि किताब ऐं हिकमत जी, ऐं खेनि सुधारे, युज़कीम, सुधारे माना जॾहिं किताब जी तालीम ईंदी, हिकमत ॿुधाईंदो, त उन खां पोइ सुधारे माना त जीअं अलाह जे राह में हिदायत ते आणे, जेका अलाह में राज़ी हुजे, जेको उन में सुधारे हिदायत, छो इन का, हाणे इन माना बेशक, पर हे जेको छो आहे न, छो त इन, छो त हक़ीक़त में बेशक जो सिंधी में तर्जुमो ईअं करे सघिजे थो पियो, इनखे मूं तब्दील कोन कयो आहे त मां बेशक खणी अचां, पर छो त माना इन क बेशक तूं, छो त तूं अंत ऐं तूं ई आहीं ग़ालिब हिकमत वारो, अज़ीज़ हकीम, अल अज़ीज़ अल हकीम। ॾिसो असां हिन खे था चऊं अल अज़ीज़, छाजे करे, ओ हमज़तुल वसल ते छा ईंदी, फतह ईंदी, अल हकीम ते हमज़तुल वसल आहे, छा आई, फतह आई, छो जो ही लाम आहे हिन सां अॻिते। ऐं हाणे अलाह पाक इहा दुआ ख़तम थी, अलाह पाक ॿी ॻाल्हि थो करे, इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि आई, उनजे दीन जी ॻाल्हि आई, त अलाह पाक चए थो, ऐं ॿियो केरु फिरंदो इब्राहिम जे दीन खां सवाइ उन जे जंहिं पाण खे बेसम्झ बेवकूफ़ कयो, सफ़े नफ़्सहू सफ़े, ऐं बल्कि बेशक चूंडियोसूं खेसि दुनिया में, अलाह पाक चयो त असां इब्राहिम अलैहिस्सलाम खे चूंडियो दुनिया में इमाम करे, व इन्नहू, ऐं यकीनन उहो, फिल आख़िरत लमिन सालिहीन, ज़रूर आहे भलारनि मां। वैज़ काल माना वैज़ न आहे हिते, इज़ काल, हाणे जॾहिं चयो, व कोन्हे ऐं कोन्हे हिते, इज़ काल, ऐं जॾहिं चयो लहू खेसि, रब्बुहू, कंहिंखे, इब्राहिम अलैहिस्सलाम खे, हुन जे रब चयो, छा चईंसि, अस्लिम माना मञ, ही ऑर्डर आहे, अमर आहे, मञ,
छा चए हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम छा चयो काल चई छा असलम तु मूं मञियो असलम तु मञियो मूं ठीकु आहे माना हुकुम मञुमि ही मञुमि सिंधी जो आहे न मीम आहे त ईअं सम्झो त ही मीम मूं जे लाइ आहे ही तो आहे न ही मूं मञियो या मञियुमि केॾो शॉर्ट करे लिखियलु आहे सिंधी में ॾाढो सुहिणे नमूने सां त मूं मञियो या मञियुमि ले रबिल आलमीन जाल जाल जे पालनहार खे लाइ थींदो ठीकु आहे न मां उनखे माना मञियो बसि तर्जुमो ई थींदो लहू माना ल प्लस हू काॾे थींदो इब्राहिम रब हू काॾे थींदो इब्राहिम इब्राहिम जो रब हाणे मुफ़रत मां जमो कीअं थो थिए असांखे चयोसीं न होमवर्क आहे हिते हिकिड़ो लफ़्ज़ आयो असलिम हुन छा चयोसीं इब्राहिम अलैहिस्सलाम असलिम तू मूं मञियो पर जॾहिं असलिम आयो इहो अमर हुयो जेकॾहिं घणनि खे चवे हा त छा चयो अलाह पाक असलिमू वाह मञियो उहो सिंधी में वाव आयो अरबी में बि वाव अची वेंदो त मुफ़रत मां जमो थी वियो ॿिया बि तरीक़ा हूंदा जमा जा ही फ़क़ति अमर जो आहे अमर लाइ ईअं थींदो उन खां पोइ ऐं वसियत कई इब्राहिम अलैहिस्सलाम वसा इब्राहिम अलैहिस्सलाम छा पंहिंजे पुटनि खे बनी ही माना पंहिंजे पुटनि खे ऐं यकूब अलैहिस्सलाम यकूब अलैहिस्सलाम त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पोटो हुयो त पंहिंजे जेका माना इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे कई पुटनि खे माना औलाद थी वई हक़ीक़त में ही पुट न आहिनि औलाद आहे ईअं चई सघिजे थो पियो बल्कि औलाद उन खां पोइ हज़रत यकूब अलैहिस्सलाम त अची थो वञे हुन में यकूब अलैहिस्सलाम जो ज़िक्र इन करे अलाह पाक ख़ासि कयो आहे वरी छो जो यहूदियुनि खे ॿुधाइण लाइ त इब्राहिम अलैहिस्सलाम यकूब अलैहिस्सलाम खे नसीहत कई ही पंहिंजे ॿारनि खे हुन में यकूब अलैहिस्सलाम वरी याकूब उन बि कई हुई छा चई ए या बनैया ए या माना हर्फ नदा बनैया माना मुनादा ए असांजी औलाद या मुंहिंजा पुटड़ो चइजे ठीकु आहे इन अल्लाह अस्तफा लकुमुद्दीन बेशक चूंडियो आहे अलाह अव्हां लाइ हिन दीन खे जेको इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन आहे इन खे अलाह पाक चूंडियो आहे पोइ फला तमूतुन इल्ला वअंतुम मुस्लिमून असां जुमे ते ॿुधंदा आहियूं पर हिन जी माना सम्झिजे न असां लाइ वॾी हिदायत आहे पोइ न ला तमूतुन न मरजो अमी सवाइ जो तॾहिं हुजो मुस्लमान माना पंहिंजो पाण खे आख़िरी दम ताईं दम जी ख़बर आहे त केसि ताईं आख़िरी आहे इन करे हर वक़्तु इन दीन जो पंहिंजो ख़्यालु रखणु खपे त असां किथे गुमराह त कोन था थियूं अमल जो ख़्यालु करणु खपे इनशा ताला असांजा औलाद हक़ीक़त में इन जो मफ़हूम थी सघे थो पियो पर लफ़्ज़ जेके माना जा थींदा पुटड़ो मुंहिंजा पुटड़ो पंहिंजे पुटनि खे चयो ऐं यकूब ख़ासि तौर ते वरी जेका हीअ ला आहे ला तमूत न पोइ न मरजो हिन में ॾिसो ख़ासि इहा या ला हिनखे नाहीअ चइबो आहे माना कंहिंखे चवण लाइ त हीअं न कर हीअं न कर कंहिंखे इशारो ॾिजे न या कंहिंखे चइजे हुनखे चइबो ला नाही अरबी में 141 खां ॿियो पार्ट आहे असांजो 135 ताईं यहूदियुनि बाबति छा थींदो उन्हनि जूं दावाऊं जेके उन्हनि कयूं ऐं अलाह जा उन्हनि खां सुवाल या उन्हनि खे जवाब ऐं पोइ मोमिननि खे हिदायत आहे अलाह पाक चए थो पियो ए किताब वारो अवी हुयो हाज़ुर जॾहिं याकूब अलैहिस्सलाम खे मौत वेझो थियो तव्हां हुयो उन वक़्तु तॾहिं चयईं छा पंहिंजे पुटनि खे त इस्कालब लिबनी छा चयईं त कंहिंजी तव्हां इबादत कंदो मूंखां पोइ सुवाल कयो हुई मां त ॿुध न मिमबादी मूंखां पोइ मिमबादी कंहिंजी इबादत कंदव त उन्हनि छा चयो कालू माना उन्हनि चयो न अबुद नून माना न अब्द न माना असां न अबुद असां इबादत कंदासूं कंहिंजी इलाह क तुंहिंजे अलाह जी ऐं तू इलाह आबा हिक तुंहिंजे वॾनि जे उनजी अलाह जी या इलाह जेको मबूद हो ठीकु आहे इब्राहिम व इस्माइल व इसाक जी पहिरियों ॾिसो इस्माइल अची वियो आहे हिते हाणे यहूदियुनि लाइ इहा शइ ॾाढी ॾुखी आहे अलाह पाक जो सुवाल ॾिसो हिते इस्काल लिबनी ही मां त अबूदन मिम्बदी जॾहिं यकूब अलैहिस्सलाम उन्हनि खां सुवाल कयो हुयो त तव्हां कंहिंजी इबादत कंदो त हुननि चयो छा हो असां इबादत कंदासीं कंहिंजी तुंहिंजे ख़ुदा जी यकूब अलैहिस्सलाम जेको ख़ुदा आहे तुंहिंजे वॾड़नि जी वॾण में केरु ईंदा वॾण में केरु था अचनि इब्राहिम पोइ वरी इस्माइल आहे न वॾो पोइ उन खां पोइ इसाक आहे त उन्हनि जे वॾनि जी
त हाणे ॻाल्हि इहा आहे त हुननि लाइ हीअ शइ ॾुखी आहे ऐं इसाक जे ख़ुदा जी जो ख़ुदा आहे अकेलो ऐं असीं आहियूं संदसि हुकुम मञींदड़ कीअं क़ुर पाक चिटो करे थो ॿुधाए कंहिं ॻाल्हि शइ खे पोइ तिल्क उम्मतुनि पोइ उहा जेका उम्मत हुई जेका गुज़री चुकी कद ख़लत बेशक गुज़री वई उन्हनि लाइ आहे लाहा मा कसबत जेको उन्हनि कमायो जेका उन्हनि पंहिंजी कमाई कई भलकुम मा कसबतुम ऐं अव्हां लाइ जेकी अव्हां कमायो हाणे अलाह पाक थो चवे पियो ठीकु आहे भला तुस अलून ऐं तव्हां न पुछिया वेंदव ऐं न तव्हां पुछिया वेंदव अम्मा कानू या माण्हू जेको उहे कंदा हुया माना उम्मत चइबो आहे कम्यूनिटी खे इहो जेको आहे हुन में आहे मोनिस वर्ज़ कालू ऐं चवनि था पिया किताब वारा ही पंटीह ॾाढी अहम आयत आहे वो कालू ऐं किताब वारा मुस्लमान खे था चवनि माना कालू माना चवनि था पिया अहले किताब कुनू हुदन ऐं नसारा छा था चवनि त यहूदी या नसारा थियो ऐं हिदायत वारा त पोइ हिदायत वारा थींदव हे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त असीं इब्राहिम हनीफ़ हिक तरफ़े जे दीन जा ताबेदार आहियूं ऐं उहो मुशिक मां न हो हाणे हिन में इहे जेका माना थियल आहे न हिन में थोरो हिकिड़ो इशू आहे इन करे हिनखे मां थोरो रखियो आहे हिन में हिन में कीअं तव्हांखे मां ॾेखारियां थो पियो त छो हीअ जेको चवनि था न कालू इहो चवनि था न आहे हक़ीक़त में उन खां पोइ असीं जेको आहे न इहो किथे आहे न आहे ई कोन हिते कुल बल मिलत इब्राहिम हनीफ़ा ऐं ॿियो ताबेदार जो लफ़्ज़ हिते कोन्हे पर इन जी कीअं थींदी मां थोरो हिते अलाह से माफ़ कंदो पर मां हिते ईअं न कयो आहे त हीअ ग़लति आहे पर मां त इहो चवां त तर्जुमो लफ़्ज़नि जे मुताबिक़ आहे इहो था ॾिसूं था पिया जॾहिं असां मां वञी हिन में तंज़ील में वञी ॾिठो हिन जो तर्जुमो त हिते बि अमरोटी शरीफ़ जो तर्जुमो थियल आहे इन में बि साॻी ॻाल्हि लिखियल आहे पर हक़ीक़त करे जेको तर्जुमो आहे न इहो आहे इहो या न आहे मां थोरो हिनखे नेक्स्ट में आणियां थो पर अलाह साईं कंदो अलाह असांखे सही हिदायत नसीब करे का ग़लती न हुजे हाणे ॻाल्हि छा आहे त कालू माना चयो चवनि था न थींदो इहो पास्टेस जो कालू माना चयो ऐं चयो किताब वारा मुस्लमान खे त थियो यहूदी या नसारा बाक़ी ॻाल्हि साॻी आहे त हिदायत वारा थींदव पोइ हिते जेको अचे थो पियो न अॻिते हली चओ त बल्कि दीन इब्राहिम अलैहिस्सलाम त हिक तरफ़ो दीन आहे इहा अलाह साईं चयो आहे हिननि खे चओ पर हाणे हुते जेको तर्जुमो आयो आहे न असीं इब्राहिम हनीफ़ जे दीन जा ताबेदार आहियूं असांजी स्टेटमेंट त काई कोन्हे हिन में अलाह पाक चए थो ईअं चओ ठीकु आहे न त इन करे मुंहिंजो भला आलम थी सघे थो मां ग़लति अलाह साईं माफ़ कंदो पर ॻाल्हि इहा आहे त ग्रामेटिकली ॾिसे थो पियो खेनि चओ ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त बल मिलत त दीन इब्राहिम त हिकु तरफ़ो आहे के छो था चओ त को यहूदी थिए को ईसाई थिए या को मुस्लमान थिए दीन इब्राहिम त हिकु तरफ़ो आहे ऐं उहो मुशिरकनि मां न हो उहो शिरक कोन कंदो जीअं तव्हां था शिरक कयो पोइ असां यहूदी आहिनि ईसाई कीअं थियूं इहो आहे वॾी ॻाल्हि हिते अहम हाणे हीउ जेको आयो आहे न हिकु तरफ़ो किथां कढियो आहे मूं इहो लुग़तुल क़ुरान आहे लिखियल साईं डॉक्टर अब्दुल हादी सुरेव साहबा लाड़काणे जो हुनजो अज़ीज़ आहे हिते हुन मूंखे किताबु ॾिनो हुयो ॾिसो केॾी महिनत कई आहे माण्हुनि उन्हनि में माशाल्लाह लुग़त लिखी आहे बाक़ाइदे तमामु हुनजो सिफ़ 60 ते 6 ते लिखियो पियो हनीफ़ा या हनीफ़न माना हिकु तरफ़ो माशाल्लाह अलाह साईं कंहिंखे जज़ाय ख़ैर ॾे जितो बि का मदद मिले थी सिखण जे लाइ अलाह साईं हुनखे उनजो फ़ाइदो नसीब करे हाँ तफ़सीरुल हसनात में आहे त सईदुल मुफ़स्सिरीन हज़रत सईद इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला ने फरमायो आहे त ही सूरत न सॉरी ही आयत हाफ़िज़ गुरामा ही आयत पीडीएफ में सही कबो पर ही जेको हिन में वीडियो में आयत आहे हीअ आयत जेका इहा आयत यहूदीन जेका यहूदीन ऐं ॿियो नजरानी जेका हूंदा नसारा उन्हनि जे जवाब में लथी आहे उन्हनि चयो पिए यहूदीन मुस्लमाननि खे त मूसा अलैहिस्सलाम तमामु नबियुनि ते अफ़ज़ल आहे तौरेत आसमानी किताबनि ते अफ़ज़ल आहे यहूदी बि सभिनी दीननि ते मिलतुनि खे उन खां अफ़ज़ल आहिनि इन करे यहूदी थियो नजरान जेको आहे नजरान जा ईसाई चवनि था पिया मुस्लमान खे त ईसाई ते में अचो अलाह पाक चए थो पियो कूलू इहो इन करे इहो जवाबु अची वियो त उहो हज़रत असां मिलत इब्राहिम त जेके सभई हुया उहो त मुशरिक त कोन हो तव्हां त मुशरिक जूं ॻाल्हियूं आहिनि तव्हां वटि त छो जो तव्हां कंहिं ॿिए खे कंहिंजो अलाह जो पुटु था चओ हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे चवनि था पिया यहूदी अलाह जो पुटु हाणे खेनि चओ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह खे मञियो अथऊं हिकु करे ऐं पिणु जेको लाथियो वियो आहे क़ुर पाक असां ॾांहुं जेको असांजे लाथियो वियो आहे ऐं जेके लाथा विया आहिनि इब्राहिम ॾे इस्माईल अलैहिस्सलाम ॾे इसाक अलैहिस्सलाम ॾे यकूब ॾे
याकूब जी औलाद ॾे ऐं जेकी ॾिनो वियो मूसा अलैहिस्सलाम खे ईसा खे होॾे लाथा विया आहिनि हिते जेको आहे जेको ॾिनो वियो मूसा अलैहिस्सलाम खे ईसा अलैहिस्सलाम खे ऐं जेकी ॿियनि पैगंबर खे संदन पालनहार तरफ़ां सां सभिनी ते ईमान आंदो आहे। तव्हां जेकॾहिं चओ था पिया तव्हां दीन इब्राहिमी ते आहियो त तव्हांजो क़ुर ते ईमान आहे? तव्हांजो त ईमान कोन्हे। ला नुफरिक़ु बैन आदिम मिनहुम व नहनु लहू मुस्लिमून, नथा कयूं कंहिं हिक जे विच में फ़र्क़ु अलाह जी किताबनि में असीं अलाह खे मञींदड़ आहियूं। तव्हां हिक खे मञो न, तव्हां छो था चओ त उहो कंहिंजो पुटु आहे? मुस्लमान कॾहिं न चवंदो त अलाह पाक हिकु औलाद या अलाह पाक जो को पार्टनर आहे। 137 फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम, साईं कमाल जी आयत आहे। अलाह साईं मूंखे नसीब टाइम जा 2-3 मिंट पिया हिनखे पूरो करिणो टाइम में। अॻे दफ़े मूंखे ॾाढो अफ़सोस थियो त टाइम अॻिते हलिया वियासीं, छो जो आयतूं पूरी करणी हुयूं पर इहो मुनासिबु न आहे, टाइम ते रहिजे मुनासिबु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पोइ जेकॾहिं ईमान आंदो उन्हनि, ही मां हिन में कोन थो पढ़ां, छड़ो ही थो पढ़ां सिंधी। जेकॾहिं ईमान आंदो उन्हनि, अलाह पाक थो चवे अहिड़ो जहिड़ो ईमान आयो आंदो आहे तव्हां। हाणे ही तव्हां छो लिखियलु आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हूंदो आहे कल्ह लिखियलु हूंदो आहे त तूं, हिते तव्हां लिखियलु आहे, माना ही सभिनी लाइ, कंहिंजे लाइ? मुस्लमाननि लाइ। छो जो हू चवनि पिया मुस्लमाननि खे त तव्हां ईमान आणियो, तव्हां यहूदी थियो, चवनि तव्हां ईसाई थियो। अलाह पाक चवे थो मुस्लमाननि खे। ॾिसो अलाह पाक जो ख़िताब आहे मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ ज़रूरत मुताबिक़। पोइ जेकॾहिं ईमान आंदो उन्हनि यहूदी या जेके तव्हांखे चवनि था त असां वटि ईमान आणियो या ईसाई, अहिड़ो जहिड़ो ईमान आंदो आहे तव्हां उन में, तॾहिं हक़ीक़त में उहे आहिनि हिदायत ते। ऐं जेकॾहिं फिरंदा त पोइ रुॻो उहे आहिनि ज़िद में। माना जेकॾहिं ईअं न ईमान आंदो अथऊं त जीअं तव्हां ईमान आंदो आहे किताब ते, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, त पोइ उहे ज़िद में आहिनि। पोइ अलाह पाक ज़िद वारनि लाइ छा थो चवे त पोइ थींदो काफ़ी तोखे फ़इन्नमा वइन, हा दे त दो उहे आहिनि तव्हांखे, सही हिते तव्हांखे उन जे शर खां अलाह तव्हांखे काफ़ी आहे उन जे शर खां बचण जे लाइ, छो जो वॾो शिरो उहो। ऐं पोइ छा आहे, उहा बसि समीउल अलीम, उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। हीअ असां ॿी नोट कई मां ग़लती, जेका हिन में ही थींदो हुम माना तव्हां, फसयकफीका हुम तव्हांखे, ठीकु थियो। हुन खां पोइ नथा कयूं न, ही पोइ चलो अॻिते हलंदो हीअं। शिकाक ज़िद में आहिनि। शिकाक जो जेको लफ़्ज़ आहे उहो डिक्शनरी में अचे थो पियो शिज़म, इस्तिज़म, मौजम, माना डिक्शनरी खे चवंदा आहिनि कामूस या मौजमुन। ही ऑनलाइन डिक्शनरी आहे, कोशिशि करे तव्हां हुनखे ॾिसो। मूं त ॾिठो न लफ़्ज़ कहिड़ो इस्तेमालु थिया हिन जे लाइ शिकाक जो, उहो आहे इस्तिज़म। हुन खां ॿिया लफ़्ज़ बि आहिनि, डिस्कॉर्ड, डिसएग्रीमेंट, उहो तव्हां सां डिसएग्रीमेंट में आहिनि, इहे डिसेंशन, डिवीजन, ठीकु आहे। अलाह पाक चए थो अलाह जो रंग बहितरीनु आहे, सिबक़त अल्लाह आहे, अलाह जो रंग, अलाह जी हिदायत। वमन आसन मिन अल्लाह सिबक़तन, ऐं केरु वधीक चङो आहे रंगण में अलाह खां? अलाह जंहिंखे हिदायत ॾे त सभ खां बहितरीनु उहा शइ आहे। वनहनु लहू आबिदून, ऐं असीं संदसि इबादत करण वारा आहियूं। लहू, हू कंहिंजी? हुन जी, अलाह जी। लहू नन माना असीं। ही नीरो छो आहे? डिटैच्ड प्रोनाउन, माना कंहिंसां गॾियल न आहे, अटैच हूंदो आहे गॾियल। ऐं ही हिन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त उहे बैप्टिज़म कंदा आहिनि, उन में किथे क़ुर पाक जे तर्जुमनि में आयो आहे त उहो ज़र्द पाणी इस्तेमालु कंदा हुआ, जंहिंखे पोइ वरी पाक करण लाइ ॿारनि वग़ैरह खे त गुनाह कोन थी वञे, त चए उहा अलाह पाक उन जे रद में इहा आदत आंदी त रंग अलाह जो आहे। मूंखे अञा ताईं को मिसाल कोन मिली, मां काफ़ी कल्ह ॾाढी सर्च कई आहे काफ़ी जायुनि ते, 2 ॾींहंनि खां वठी, त मूंखे मालूम थिए त ज़र्द पाणी इस्तेमालु रंग इस्तेमालु कंदा हुया या ईसाई न कंदा हुया, मूंखे अञा ताईं कोन मिलियो आहे। पर सिंधी ऐं उर्दू जे किताबनि जे तफ़सीरुनि में इहो लफ़्ज़ लिखियलु आहे। बहरहाल अलाह आलम। उन खां पोइ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, हाणे चओ खां पोइ त जो लिखियलु आहे न, हिन ते ही निशानी छाजे लाइ आहे? असल में छा आहे त ही दैट, चओ दैट, से दैट, पर सिंधी में त माना ज़रूरी हूंदी आहे ॻाल्हाइण जे लाइ, त मुकमल जुमिलो न थींदो। हाणे ही जॾहिं ब्रैकेट में रखियलु आहे त मक़सदु इहो आहे त हक़ीक़त में ही हिन जो पार्ट आहे। चओ त, जेकॾहिं को ईअं चवे सुभाणे त भई ब्रैकेट में लिखियलु न आहे, चओ त अरबी में थींदो आहे दै, अन या अन,
त उहो त लिखियलु कोन्हे को, त इन करे इहो सम्झणु खपे आईंदा जे लाइ, जेकॾहिं मां बि मिस थो थिए पियो त अॼु हीअ रिकॉर्ड त रखूं था, अलाह साईं खां माफ़ु करे। ॻाल्हि इहा आहे त इहो चओ त माना इहो इन जो पार्ट आहे, छो जो अरबी में काफ़ी अखर अहिड़ा आहिनि जेके उन लफ़्ज़ सां गॾियल आहिनि, उनमें शामिल आहिनि। सिंधी में, अंग्रेज़ी में, ॿियनि ॿोलियुनि में लिखणा पवंदा आहिनि, चओ त से दैट, पर अरबी में अंग्रेज़ी में छड़ो से लिखंदासीं न, से ईअं त ॼण उहो ऑर्डर थींदो से दैट, इनखे दैट ज़रूरी आहे कॾहिं कॾहिं, पर अरबी में ज़रूरी न आहे। चओ त छा, अ माना हिकु क्वेश्चन मार्क आहे। तो हाजू, तव्हां तकरार करियो था कंहिंसां, तो हाजू न असां सां कंहिं बाबति, फिल आहे अलाह बाबति। तव्हां असां तकरार कयो था अलाह बाबति, ऐं हक़ीक़त करे छा, हुआ ऐं उहो असांजो, उहो रबुना व रबुकुम, असांजो पालनहार आहे, तव्हांजो बि पालनहार आहे। वलना अमालुना वलकुम अमालुकुम, ऐं असां लाइ असांजा कम आहिनि, अमल आहिनि, ऐं तव्हां लाइ तव्हांजा करतूत आहिनि। असांजा कम उहे करतूत, तफ़सीरनि में लॻा हुनजा करतूत। वनहनु लहू मुख़लिसून, असां संदसि निराबान आहियूं। बसि असांखे जेको हुकुम मिलंदो आहे उहो कंदा आहियूं, जेको नबी ईंदो आहे सॻोर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनखे असां मञियो आहे, उन ते ईमान आंदो आहे, उन जेको असांखे ॿुधायो आहे अलाह जो किताब आहे, असां उनखे मञियो आहे, ॻाल्हि ख़तमु। बसि असांजो बना हुनजा, असांखे मञिणो आहे। हीअ हाज जो हाज माना मुहाज माना मुहाॾो अटकाइण चइजे, को लफ़्ज़ आया तकरार करणु, पर छो जो हीउ जेको आहे मां किन लिखियो आहे तव्हां झगड़ो कयो था पिया, झगड़ो ठीकु आहे, पर उन लाइ वरी हिकिड़ो लफ़्ज़ क़ुर पाक जो सूरत में आई आहे मुजादिला, माना उहो झगड़ो आहे, बहस मुबहस। अलाह आलम, बहरहाल इहो ॾिसण जा लफ़्ज़ माना जी। बाक़ी ॿ आयतूं आहिनि। या तव्हां चओ था त यकीन इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्लाम अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम जो औलाद यहूदी या निसारा हुया? पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त छा अवी ॼाणंदड़ आहे वधीक, या अलाह पाक त वधीक ॼाणे? केॾी चैलेंज आहे। ऐं जेको अहिड़ी शायदि लिकाए जा अलाह वटां वटसि हुजे, किताब तौरतनि में हुयो न, उहे लिकाईंदा हुया, त पोइ उनखां छा अलाह पाक चए थो तंहिंखां वधीक ज़ालिम केरु आहे? कतम शहादत, कतम माना लिकाइण, कंहिं वटां इंद हू अलाह वटां, या मिनल आहे माना अलाह वटां जी ॻाल्हि आहे, जेका वटन आहे कंहिं वटां आयल, इंद हू माना हुननि वटि आहे, कंहिं जेका आयल किथां, मिनल आहे अलाह वटां, ठीकु, उहा लिकाए थो त पोइ छा आहे, केॾो वॾो ज़ालिम आहे, वमन अज़लम, उहो ई त वॾो ज़ालिम आहे। उन वधीक, बल्कि उनखे वधीक ज़ालिम चवण जे बजाए हिकिड़ो लफ़्ज़ बहितरीनु ईअं इस्तेमालु थींदो आहे, उनखां वधीक ज़ालिम केरु आहे, माना केॾी हिन लाइ स्टेटमेंट थी वई आहे, उन वधीक ज़ालिम केरु थींदो जेका इहा शइ करे। लफ़्ज़नि जो बिहक केॾी ज़बरदस्त आहे। उन खां पोइ वमल्लाह बिगाफ़िलिन अम्मा तअमलून, ऐं न आहे अलाह बेख़बर उन खां जेकी तव्हां कयो था पिया, जेकी असां बि कयूं था, उन खां अलाह बेख़बर न आहे। अलाह से माफ़ी ॾिए। ही मां नाफ़िया चइबो आहे हिनखे, मां नाफ़िया, वमल्लाह अलाह न आहे। इहो को कंहिंखे चइजे कोन थो त हीअं कर या हूअं कर, त उहो मां नाफ़िया थींदो, पर हीउ छड़ो ई ॿुधाए थो त न आहे का ॻाल्हि, उहा माना मां ॿी मां सम्झीसीं नाफ़िया। अलाह पाक फरमाए थो तिल्क उम्मतुन क़द ख़लत, उहा टोली बेशतर गुज़री वई, लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम, उन्हनि लाइ आहे जेकी कमायाऊं सो उहो उन्हनि लाइ आहे, ऐं उहा लाइ जेकी अव्हां कमाए उहो सो अव्हां लाइ आहे। वला तुसअलून अम्मा कानू यअमलून, न पुछिया वेंदो तव्हां उन बाबति जेके उहे कंदा हुया। ही मां मौसूल आहे, 3 नंबर जी मां आहे हीअ, ही न बि लिखियल न आहे, हिते लिखियल आहे जेकी उहे कंदा हुया, ठीकु, मां उन खां पोइ ईंदो आहे, इन जो पोइ पढ़ंदासीं इंशा अल्लाह ताला। मां कसबत, ही मां माना जेकी कंदा हुया, वलकुम कसबत वलकुम मां कसबतुम, ही मां मौसूल आहे। उन खां पोइ बसि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, इहे 171 आख़िरी आयत अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिन जी हाणे जस्ट इहा आहे जेको आहे त ही 124 खां 134 ताईं ही शयूं अहम अची वयूं आहिनि, ऐं 135 खां 142 141 चइबो इहो, मुंहिंजे ख़्याल में सूर हो थी शुरू थिए, सयकुल शुरू थिए थो, ॿियो सिपारो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त हिते ॾींदो 141। इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त असांखे सम्झणु खपे त असांखे खपे त जेको यानी उन्हनि ॿियनि जे ईमान बाबति, हिते जेको यहूदी ॻाल्हि कंदा हुया, पर असां पाण ॾिसूं त असां ॿिए ते कुफर जूं फतवाऊं, ॿिए खे गुनाह सभु फतवाऊं ॾींदा आहियूं, पर ॻाल्हि इहा आहे त असांखे ॿियनि जे ॾिसण जे बजाए न,
या उन्हनि जे ॻाल्हाइण जे बजाए या उन्हनि जे ईमान ते सुवाल बजाए पंहिंजे कमाई ते ध्यानु ॾिजे। वक़्तु तमामु थोरो आहे, इंशा अल्लाह ताला अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिते असांजो पहिरियों सिपारो पूरो थिए थो पियो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दुआ घुरूं था पिया हिननि जेके ॻाल्हियुनि ॿुधी करे त अल्लाह मर्ज़ुक़ना अल इस्तिक़ाम या अल्लाह मर्ज़ुक़ नल इस्तिक़ाम, अल्लाह से असांखे इस्तिक़ामत नसीब कर, माना असां कंटिन्यूटी अलल हिदाया वल इस्लाम, हिदायत ते ऐं इस्लाम ते व अमितना, ऐं असांखे मौत ॾे असांखे अला दीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन खां वधीक नेमत कहिड़ी थींदी जेका असां दुनिया जी हिन मां दुनिया मां खणी वञूं त असांजो मौत अला दीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अचे। अॼु असां ख़ैर सां पंहिंजो पूरो सिपारो कयोसीं हिते अल जुज़ अव्वल अलिफ लाम मीम पूरो थियो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे ही ग्रामर जो इहो हुयो त इंशाल्लाह हिनखे ॿिए दफ़े सम्झंदासीं बस। ठीकु साईं, हिते पंहिंजो सेशन पूरो कयूं था पियासीं। ओवर टू यू रियाज़ साहब, जेकॾहिं को पोल कराइणु चाहियो या क्लास ख़तमु करणु चाहियो सुवालनि जवाब लाइ, तव्हांजी मर्ज़ी साईं।